الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم كيف تكفرون بالله وكنتم أمواتا فأحياكم ثم يميتكم ثم يحييكم ثم إليه ترجعون صدق الله العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما बावाज़ बुलंद सलाह शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम व सल्लि कज़ालिक अला जमीइल अंबिया वल मुरसलीन वअला आलिहिम व अस्हाबिहिम व अहलि बैतिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। अज़ीज़ाने गिरामी, मुझा बुजुर्गो भाइरो, अल्लाह ताला पंहिंजो फज़ल फरमायो जो तव्हां असांखे पंहिंजे क़ुरान शरीफ़ जी ज़ियारत सां गॾोगॾु क़ुरान शरीफ़ जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी सआदत बख़्शी आहे। दुआ आहे अल्लाह ताला तव्हां सां समूरनि जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में मंज़ूरी मक़बूल फरमाए ऐं असांजे मुजाहिद भाउ अब्दुल गफूर साहब जी अल्लाह मेहनत कबूल फरमाए ऐं जिन भी हिन जलसे में माली या जानी ताउन कयो आहे अल्लाह ताला सभिनी जे रिज़्क़ में, रोज़ीअ में, बच्चन में, ॿारनि में, अमलनि सालनि में बरकतूं नसीब फरमाए। अज़ीज़ो, वाइज़ त ॿुधूं था, जलसा त ॿुधूं था, कुरान मजीद त ॿुधूं था, प्यारे नबी मोहम्मद करीम जो फरमान मुबारक त ॿुधूं था, पर कमी न ॻाल्हि जी आहे जो असां पाण में अमल पैदा करण लाइ तयार न आहियूं। वाइज़ ॿुधी 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 मौलवी थी विया, पर पोइ बि निमाज़ पढ़ण लाइ तयार न आहियूं। चङा भला माण्हू निमाज़ नथा पढ़नि, सभिनी खे ख़बर आहे त निमाज़ पढ़ण में केॾो वॾो सवाबु आहे, निमाज़ न पढ़ण में केॾो वॾो ॾोह ऐं गुनाह आहे, पोइ बि निमाज़ लभे नथी। हक़ीक़त इहा आहे त जाथे वञां थो माण्हू चवंदा साईं निमाज़ जे मौज़ूअ ते ॻाल्हायो। ॾाढी मुसलमाननि में सुस्ती पइजी वई आहे निमाज़ जे बारे में। मां गड़ी यासीन वियोसि, हिकिड़ो पेश मां मूंसां रोई वेठो, मूंखे चई साईं मोहम्मद इब्राहिम हे वाइज़ ॿुधण जा त शौक़ीन थी, हाल इहो थी निमाज़ पढ़ण लाइ तयारु न थी। मां चयो आज़ान ॾेई मस्जिद में वेही थो रहां, कलाकनि जा कलाक
इंतजार तो क्या हिकिड़ो जमाती भी मस्जिद में अचण लाइ तैयार न अकेली नमाज पढ़ी वापस तो थिया मुझे अजीजो मुझे दोस्तों शो सुस्त थिया हो हयाती ते एतबार नाहे जिंदगी ते भरोसो नाहे अल्लाह जो वास्तो तो जल्द अज जल्द नमाजी थी वञो जल्द अज जल्द दीनदार बणजी वञो जल्द अज जल्द नेकोकार बणजी वञो काॾे ता लापरवाही वारी जिंदगी गुज़ारियो ईअं न थे जो कब्र क़यामत में रत जा पुड़ा वेठा रो पोइ वेठा दाऊं कयो पोइ कोई फ़ाइदो न थींदो जेतिरो थी सघेव संभाले वठो पाण खे ये वक्त अथव तव्हांजे संभाल ये वक्त आहे तव्हांखे दीनदार बणजण जो ये वक्त आहे तव्हांखे निमाज़ पढ़ण जो अचो वारो कयो मस्जिदियूं आबाद कयो कुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो फरमाया कि मुस्सलात वातुज़ ज़कात वातसिमू बिल्लाहि व मौलाकुम फनिअमल मौला व निअमन नसीर रब फरमायो भी जाए फरमाया कि मुस्सलात वातुज़ ज़कात व अक़रिज़ुल्लाह क़र्ज़न हसना अल्लाह ताला फरमाओ तुलु मा उहिया इलैक मिनल किताब व अक़िमिस सलाह इन्नस सलात तन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकर वलज़िक्रुल्लाहि अकबर वल्लाहु यअलमु मा तस्नऊन। पूरियों 700 कुरान शरीफ जो आयतूं नमाज जे बारे में अल्लाह जी ज़ात जो कसम आहे जेको नमाज नथो पढ़े वो जणो कुरान शरीफ जे न 700 आयतन के पुठी ॾेई बीठो आहे। रब फरमायो क़ीमुस सलात वला तकूनू मिनल मुशरिकीन। कायम कयो नमाज रब फरमायो न थियो मुशरिकन मां, यानी जेको नमाज नथो पढ़े इहो मुशरिकन में शामिल आहे। नबी साईं फरमायो मन तरक सलात मुतअम्मिदन फ़क़द कफ़र, जे ॼाणी वाणी हिकिड़ी नमाज क़ज़ा कई नो कुफ्र कयो। नबी साईं फरमायो बेनमाज़ी क़यामत जे ॾियारे नमरूद सां गॾु उथारियो वेंदो। बेनमाज़ी क़यामत जे ॾियारे फ़िरौन सां गॾु उथारियो वेंदो। बेनमाज़ी क़यामत जे ॾियारे अबू जहल उतबे शेबे क़ारून सां गॾु उथारियो वेंदो। नबी साईं फरमायो बेनमाज़ जा मुंहं ॾिसण जहिड़ा न हूंदा, वजूहुं यौमइज़िन ख़ाशिया,
आमिलतुन नासिब तस्ला नारन हामिया तुस्का मिन अय्यिन आनिया लैसा लहुम मुतामुन इल्ला मिन ज़रिय ला युस्मिनु वला युगनी मिन जू। नबी से फरमायो बेनमाज़ी क़यामत जे ॾियारो थींदो त माण्हू वारी सूरत ई न हूंदसि, गॾह वारी मुंडी, कुते वारी मुंडी, सूअर वारी मुंडी, छा बचो बेनमाज़ी। दुनिया में भी बेनमाज़ी जे मथां लानत ई लानत थी वसी। बेनमाज़ी वॾो नहूस थी आहे। नबी साईं फरमायो हिक बेनमाज़ी जी नहूस 40 घरनि ते वेंदी आहे। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, अॼु मां तव्हांखे मिन्नत करण आयो आहियां, मेड़ करण आयो आहियां। अॼु मां तव्हांखे गुज़ारिश करण आयो आहियां, अल्लाह जो वास्तो दो नमाज़ जी पाबंदी कयो। बेनमाज़ी न दुनिया जे अज़ाब खुंदो बचे, न कब्र जे अज़ाब खुंदो बचे, न आखिरत जे अज़ाब खुंदो बचे, न जहन्नम जी बाहि खुंदो बचे। फी जन्नाति यतसाअलून अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सक़र क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन। कुरान से त जन्नती माण्हू जहन्नम माइटण को पुछा कर चवंदा ओ नानी, ओ चाची, ओ मामी, ओ दोस्त, ओ यार, ओ टीरा, ओ मटीरा, ओ फिलाना, जो हाल वाल तव्हां कीअं जहन्नम जी बाहि में पिया हो। रणियूं करे चीखां करे जहन्नमी जन्नतनि खे जवाब ॾींदा, चवंदा क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन। नमाज न पढ़ंदासीं तॾहिं अल्लाह जहन्नम जी बाहि मुश्किल छॾियो। मस्करी बनाए छॾी आहे, नमाज मज़ाक बनाए छॾी आहे, भोग बनाए छॾी आहे। नमाज दिल चवे थी त नमाज पढ़ंदा न तन। हिकिड़ा वरी रुकी छड़ी जुमे जी नमाज पढ़ंदा, बाक़ी ॿियूं नमाज़ ॼण माफ़ कराया। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, जीअं जुमे जी नमाज फर्ज़ आहे, तीअं आम ॾींहंनि में बेपारीअ जी नमाज बि फर्ज़ आहे। जियां जुमे जी नमाज फर्ज़ आहे, तीअं टेपारी जी नमाज भी फर्ज़ आहे। जियां जुमे जी नमाज फर्ज़ आहे, तीअं मग़रिब ऐं इशा जी नमाज भी फर्ज़ आहे, तीअं फजर जी नमाज भी फर्ज़ आहे। नमाज जी पाबंदी कयो। इन्न सलात कानत अलल मोमिनीन किताबम मवक़ूता। जो कुरान मजीद सच्चो आहे, सच्ची ॻाल्हि इहा आहे त दुख थो थिए। चङा भला वाइज़न ॿुधण वारा, जलसन ॿुधण वारा नमाज़ नथा पढ़नि। नमाज दीन जो थंबो आहे। अस्सलातु इमादुद्दीन फमन अक़ामा अक़ामद्दीन वमन तरकहा फ़क़द हदमद्दीन।
नबी से फरमायो जो नमाज पढ़े तो इहो दीन जे थंबे के कायम कयो वेठो आ जो नमाज नथो पढ़े इहो ॼण दीन जे थंबे के ड्राए फिटी करे बीह रहियो पोइ तव्हां छा था चओ त दीन जे थंबे के कायम कयूं कन ड्राए फिटी कयूं दीन जे थंबे पोइ दीन जो थंबो कीअं कायम थींदो नमाज नबी से फरमायो 7 सालनि जो पुट थियो हुनखे नमाज लाइ वठी 7 सालनि जी न्याणी थियो हुनखे नमाज लाइ वठी हुननि खे नमाज पढ़ायो घरवारी खे नमाज पढ़ायो न्याणीअ खे नमाज पढ़ायो पुट खे नमाज पढ़ायो सभिनी खे नमाज पढ़ायो जे नमाज नथा पढ़नि त कावड़ कयो खर्ची बंदि कयो ॻाल्हाइण बंदि कयो अज़ीज़ो टे इमाम त चवंदा जेको नमाज नथो पढ़े इहो ईमान खां ख़ारिज आहे इहो वाजिबुल क़त्ल आहे इनखे मारियोसि इमाम अहमद बिन हंबल इमाम मालिक इमाम शाफी ये टे इमाम चवंदा तो जेको नमाज नथो पढ़े इहो जीअण जे लाइक़ ई नाहे इनखे क़त्ल कयो इनखे मारियो पर हज़रत इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि जंहिंजा असां पोइ लॻायूं उहे चवे थो न मारियोसि न जे बेनमाज़ी खे मारींदव त इहो न क़ब्र जे अज़ाब खां बचंदो न आख़िरत जे अज़ाब खां बचंदो न जहन्नम जी बाहि खां बचंदो तंहिंजे करे इनखे मारियो न इनखे जेल में विझो इन जी मानी बंदि कयो इन जो पाणी बंदि कयो इन जी मुलाक़ात बंदि कयो इन सां ॻाल्हाइण ॿोलाइण बंदि कयो मन न मन तौबा ताइब थिए मन न मन नमाज़ शुरू करे त अल्लाह इनखे दुनिया जे अज़ाब खां बि बचाए क़ब्र जे अज़ाब खां बि बचाए त आख़िरत वारे अज़ाब खां बि बचाए इनखे जहन्नम जी बाहि खां बचाए जन्नत जो वारिस मालिक बणाए छॾे अज़ीज़ो नमाज वॾी अहम शइ आहे नमाज जी वॾी हैसियत आहे नमाज जो वॾो मर्तबो आहे नमाज जो वॾो मान आहे वॾो शान आहे जेकॾहिं अव्हांखे नमाज जी अहमियत सम्झणी आहे हज़रत इमाम हुसैन ॾे निहारियो करबला जे मैदान ॾे निहारियो तीरनि तलवारनि जी बरसात जी बरसे बचड़ा शहीद थिया ॿार शहीद थिया दोस्त यार शहीद थिया सॼी जमात शहीद थी वई आहे बाटो कासिम शहीद थियो आहे पाण हज़रत इमाम हुसैन बि ज़ख़्मनि में चूर थियो ज़मीन ते पियो आहे शिमर ज़ालिम जी हज़रत इमाम हुसैन जे सीने ते दोए तलवार नंगी करे हज़रत इमाम हुसैन के चवे तो पढ़ कलमो त कया शहीद हज़रत इमाम हुसैन तो फरमाए ज़ालिम छा तो मूंखे ड्रिजारींदो छा तो मूंखे धमकाईंदो छा तो मूंखे ख़ौफ़ ॾियारणा हुआ इहा तोखे ख़बर ई न आहे असां आलबेद पैदाई शहादत जे लाइ थिया आहियूं मुंहिंजो बाबू अली शहीद थियो मूंखे हुन ते फ़ख़ुरु आहे मुझो भा वडो हज़रत इमाम हसन शहीद थियो मूंखे हुन ते फ़ख़ुरु आहे मुंहिंजा ॿिया भाइर शहीद थिया आहिनि करबला जे मैदान में मूंखे हुननि ते फ़ख़ुरु आहे मुंहिंजो भाइटो कासिम शहीद थियो मूंखे हुन ते फ़ख़ुरु आहे मुंहिंजा बचड़ा शहीद थिया अली अकबर अली असगर मूंखे हुननि ते फ़ख़ुरु आहे मां बि शहीद थियण लाइ तयारु आहियां पर ज़ालिम थोड़ो परे दी नमाज टे पारी जो वक्त अची वियो आहे पहिरियों नमाज पढ़ा पोइ भलजा मूंखे बि शहीद कजा शिमिर तो चवे कीअं साईं तूं नमाज पढ़दे जॾहिं तोखे पाणी नथो मिले पीअण जे लाइ त वुज़ू किथां कंदे हज़रत इमाम हुसैन तो फरमाए ज़ालिम असां यको मिटीअ सां तयम्मुम कंदा नमाज पढ़दा आया हो हाणे भी मिट्टीअ सां तयम्मुम करे नमाज पढ़दुम शिमिर तो चवे साईं कीअं नमाज पढ़दे तुंहिंजी सॼी जमात शहीद थी वई आहे पाण फरमायूं भलजा सॼी जमात शहीद थी आहे पर मां अकेले भी नमाज पढ़ण लाइ तयारु आहियां शिमिर तो चवे साईं तव्हांजे जिस्म में कमज़ोरी अची वई आहे कीअं नमाज पढ़दो 7 तारीख़ खां वठी तव्हांजी मानी बंद आहे
7 तारीख को वडी ताजो पानी बंदा और साईं दही जो सजो ॾियारो ताजे जिस्म मुबारक में तीर लगायल जिस्म मुबारक में खंजर लगायल जिस्म मुबारक में तलवारों लगियल ताजे जिस्म मुबारक में बेशुमार रत मुबारक वड़िवा साईं कीअं नमाज पढ़दऊ दही जो सजो ॾियारो ताजे अखड़े मुबारक में पानी वड़िवा भाइरनि जा जनाज़ा ॾिसी बचड़नि जा जनाज़ा ॾिसी दोस्तनि यारनि जा जनाज़ा ॾिसी भाटे कासिम जो जनाज़ो ॾिसी तव्हांजे अखियुनि मुबारकनि में पानी हलियो आहे हाणे तव्हांखे वॾी कमज़ोरी अची वई आहे कीअं नमाज़ पढ़ंदो मां क़ुर्बान वञा इमाम हुसैन जे मान मदां फरमाए थो शिमर खे ओ शिमर बराबर जिस्म में कमज़ोरी अची वई आहे पर ईमान में सागी मजबूती आ परे थी इस्तेमाल किया तो नमाज पढ़ा धिको ॾेई शिमर के परे करे तेजो ते हज़रत इमाम हुसैन अल्लाह अकबर करे नमाज शुरू फरमाई पढ़े दो सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व तबारक अस्मुक व तआला जद्दुक व ला इलाहा गैरुक बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम यासीन वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम। अल्लाह एड़े वक्त में भी हज़रत इमाम हुसैन नमाज पढ़ी तहां असांखे पैगाम ॾिनो त नमाज एॾी वॾी अहमियत वारी जो मां बच्चा शहीद कराया ॿार शहीद कराया भाइर शहीद कराया दोस्त यार शहीद कराया भाटियो कासिम शहीद करायो उन बर्दाश्त कई बुख बर्दाश्त कई तीरनि तलवारनि खंजरनि जा घाव बर्दाश्त कया पर वींदे वाट भी नमाज पढ़ियो तो वञा नमाज नथो छॾे एॾी अहमियत मां तव्हां पुछा थो कयां जेकर इन घड़ीअ में हज़रत इमाम हुसैन नमाज न पढ़िया त मयार हुयसि पोइ बि नमाज पिछाड़ी हज़रत इमाम हुसैन शहीदी नमाज में थी हज़रत इमाम हुसैन सजदे में आ नमाज में आ ज़ालिम जी तीर दा जुटन ज़ालिम खंजर दाणन ज़ालिमन तलवारन जा वार कया पिछाड़ी हज़रत इमाम हुसैन सजदे में आ अजी ज़ालिम हिकिड़े तलवार हलाई हज़रत इमाम हुसैन जी गर्दन मुबारक जे मथां गर्दन मुबारक सुसी मुबारक धड़ मुबारक को धार थी वई आ तो भी हज़रत इमाम हुसैन जा चप मुबारक चुरंदा जुबान मुबारक हले थी आवाज दो जे सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला अलबेद वडा नमाजिया चो अलबेद वडा नमाजी हज़रत इमाम हुसैन वडो नमाजी हज़रत इमाम हसन वडो नमाजी हज़रत अली मुर्तज़ा वडो नमाजी मां फातिमा वडी नमाज
ततजावा जुनूबहुम अनिल मज़ाजिअ यदऊन रब्बहुम खौफन व तमाम व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। अल्लाह जी ज़ात जो कसमा आल बेद पंजगाना नमाज पढ़ंदा पर रात जो तहज्जुद जी नमाज भी कज़ा न कंदा। नमाज में कुरान जी तिलावत कंदा। सजी सजी रात नमाज में कुरान शरीफ पढ़ंदा रहंदा। कदें कदें कुरान शरीफ जी तिलावत कंदे कंदे रात में कुरान शरीफ जा खत्म पूरा कंदा। अल्लाहम्मा अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमल बयान। अहल बेत वॾा नमाज़ी अॼु अहल बेत जो हुबदार सॾाइण वारनि खे नमाज़ वणे नथी। नबी मिठड़ो मोहम्मद करीम वॾो नमाज़ी सोनो साईं फरमाए तो कुरत वईनी फिसला मुझे अखियुनि जो ठार ही नमाज। अॼु लेकिन नमाज वणे ही नथी। सॾाए तो मां नबी मोहम्मद करीम जो गुलाम। नबी साईं जन पंजगाना नमाज पढ़दा पर तहज्जुद जी नमाज भी कदे न छॾी। अब मैं वतहज्जद वाफ़िलतन लक़सा असाई बसक रब्बुक मक़ामम महमूदा। अन्या वॾी आवाज़ सजी सजी रात मुझो प्यारो नबी नमाज में सजी सजी रात अल्लाह जे सजदन में। अना अव्वलुल आबिदीन अना अव्वलुल मुस्लिमीन। ओ मुसलमानो तांगे साथियो नबी साईं जा गुलाम सदाइण वारा नबी साईं जा आशिक सदाइण वारा नबी साईं जा परवाना सदाइण वारा नमाज जे वेझो ही न आयो। अल्लाह जी ज़ात जो कसम नबी साईं फरमायो मां बेनमाज़ी जी शफ़ाअत न कंदुमि। साईं फरमायो मां बेनमाज़ी जी शफ़ाअत न कंदुमि। साईं फरमायो मां बेनमाज़ी जी शफ़ाअत न कंदुमि। ओ मुंहिंजा अज़ीज़ो नबी साईं बेनमाज़न खां एॾी नफ़रत ज़ाहिर करे जो एक ॾियारे नबी साईं मस्जिद नबी में वेठा पाण साईं फरमायो मुंहिंजी दिल थी चवे मां बिलाल खां आज़ान ॾियारियां ऐं अबू बकर सिद्दीक़ खे मुसले ते बीहारियां ऐं पाण मां मोहम्मद करीम मदीने शरीफ जी गलने घिटनि जा चकर लगाया। ॾिसां त कहिड़ा आज़ान ॿुधी नमाज़ ते नथा अचनि। मां उन्हनि जे घरनि खे बाहियूं हणाए उन्हनि खे घरनि समेत साड़ाए माराए छॾिया। ओ मुंहिंजा अज़ीज़ो एॾी नफ़रत ज़ाहिर कई आहे मुंहिंजे प्यारे नबीअ बेनमाज़नि खां। तंहिंजे करे मां मोहतबाना गुज़ारिश थो कयां अल्लाह जो वास्तो तो आशिक थी वञो नमाज़ जा परवाना थी वञो नमाज़ जा पतंग थी वञो नमाज़ जा। नमाज तांगे दुनिया में भी आबाद कब्र क़यामत में भी आबाद शादाब रखदी। अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। नमाज दिल जो आराम है। नमाज दिमाग जी फरज
इज़ा हज़बु अमरुन बादर इला सलाह नबी सईं जॾहिं बि गमगीन थींदा नमाज जे तरफ़ मुतवज्जे थींदा। अजीज़ो अॼु मुस्लमान सॾाइण वारनि खे नमाज नथी वणे तॾहिं त बेचैन लॻा पिया तॾहिं त परेशान लॻा पिया तॾहिं त ख़ुदकशियूं कंदा था वञनि तॾहिं त ज़िंदगीअ खां बेज़ार लॻा पिया। मां वाइज़नि में चवंदो रहंदो को अबे जो नाफ़रमान हुजे वो कीअं ख़ुशि रही सघंदो को मां मिठीअ जो नाफ़रमान हुजे वो कीअं ख़ुशि रही सघंदो को उस्ताद ऐं मुर्शिद जो नाफ़रमान हुजे वो कीअं ख़ुशि रही सघंदो पोइ जेको पंहिंजे रब जो नाफ़रमान आहे इहो कीअं ख़ुशि रहे। सॾदा दिन हैया अलस्सलाह हैया अलस्सलाह हैया अलल फलाह हैया अलल फलाह इहो के मुल्ला जो सॾु नाहे इहो के मौलवीअ जो सॾु नाहे इहो के पीर ऐं फ़क़ीर जो सॾु नाहे इहो न साईं जो सॾु आहे जंहिं साईं किने पाणी जे कतरनि मां हेड़ो हसीन ऐं जमील इंसान बणायो आहे। इन्ना कुरान मजीद में अल्लाह ने फरमायो रब फरमायो मां तव्हांखे पैदा कयो त मां अवलम यरल इंसान अन्ना खलकना मिन नुतफा फइज़ा व खसीम मुबीन। यो न साईं जो सॾु जंहिं साईं जो खाईंदा हुव रज़्ज़ाक़ु ज़ुल क़ुव्वतिल मतीन इहो न साईं जो सॾु आहे जंहिं साईं जो पीअंदा मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़खुन ला यबग़ियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकल्लिबान। कंहिंजो खाईंदा आहियूं कंहिंजो पींदा आहियूं हे पाणी कंहिंजो आहे हे खीर कंहिंजा आहिनि जंहिंजो खाऊं था जंहिंजो पीऊं था उनजी नमाज़ ते बि नथा बियान कुत्ते खे बि हया हुआ जंहिं दर जो खाईंदो आहे जंहिं दर जो पीअंदो आहे उन्हनि मालिकनि खे सुञाणींदो आहे कनि न ॻाल्हायो ई नथा। जेकॾहिं मालिक सॾु कंदा त भॼंदो ईंदो आहे जेकॾहिं मालिक दड़को ॾींदा त भॼी वेंदो आहे। अल्लाह जेकॾहिं चवंदा आहिनि चरियो थी वेंदो आहे छितो थी वेंदो आहे पागल थी वेंदो आहे मुल्क खे चक हणंदो वधंदो आहे पोइ बि एॾी सुञाण जिन मालिकनि जो खाईंदो जिथे रहंदो जिन मालिकनि जो पीअंदो उन्हनि जे नंढे ॿार खे बि चक न विझंदो या कुते में बि एॾो हया हुआ बेनमाज़ी अल्लाह जी ज़ात जो कसम कुते खां बि चट सूअर खां बि ख़राब मां नथो चवां नबी साईं नबी ने फरमायो मां हिक ॾियारे सूअर सां कचहरी कई ये रस्ते में सूअर मिली साईं ने फरमायो मां सूअर खे चयमि सूअर जे हाल वाल रब तो फरमाए जेको कुछ आसमाननि में आहे जेको कुछ ज़मीननि में आहे सब मां अल्लाह जी तारीफ़ था कनि सूअर तुम भी अल्लाह जी तारीफ़ कंदो आहे कनि अल्लाह जा हमद गाईंदो आहे अल्लाह जी वाखाण कंदो आहे सूअर तो चवे रोई करे चई मां भी अल्लाह जा हमद गाईंदो आहियां अल्लाह जी तारीफ़ कंदो आहियां अल्लाह जी मेहरबानी गाईंदो आहियां
चौंदा हो मुझा अल्लाह मुझे सुअर करे बदतरीन जानवर करे तो पैदा कई पर बेनमाजी मानू करे पैदा न किए तुझा लखे एहसान करोड़े करम वल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी जालनी खिंजीरा वलम यजअलनी तारिकुस्सलात। अल्लाह सुअर तो चवे तो मुझा अल्लाह सही तुझा लखे एहसान करोड़े करम जो मुझे बदतरीन किन्ने मां किनू जानवर सुअर करे तो पैदा कई पर मानू बेनमाजी करे पैदा न कई। एडो खराब है बेनमाजी। खुदा जा मानो नमाज पढ़ो जो इंशाअल्लाह बच्चा नमाजी क्यों बार नमाजी क्यों वारो क्यों मौत जा ला मारा लगा बयान जल्द जल्द नेक बणजण जी मेहनत इं न जो त सुभाणे नमाज शुरू कंदा इं न जो त परीं नमाज शुरू कंदा इं न जो त तरीं नेक थींदा इं न जो त हज करे जऊं पो नेक थियो इं न जो त उमरा करे जऊं पो नेक थियो इं न जो कुराड़ा थियो पो नेक थियो। इहो शैतान जो धोखो आ। ओ मुझा अजीजो पक्की मानी भी या नसीब हथ वारो गिरो भी या नसीब। एड़ो वाक़ियो असांजी शिकारपुर में थियो। हिकिड़ो वीचारो नौजवान ॾींहं जो मजूरी करे शाम जो घर आयो आ। घर भातिन खे जे मूंखे बुख लगी आ वारो कयो मूंखे मानी ॾियो। हुननि मानी ऐं भाॼी अॻियां रखियल हिन गिरो मानीअ मूं भञी भाॼीअ में ॿोड़े अञा वात ते पुॼाइण जी कोशिश कई। गिरो वात ते पुॻो ई न आहे त वीचारे खे ओकारो आयो। ओकारे में उल्टी निकिती आ। सॼी उल्टी रत में भरी पई आ। रड़ियूं पइजियूं दाऊं पइजियूं चीखां पइजी वियूं त जल्दी जल्दी खणोसि अस्पताल। असां वटि एशएमबी अस्पताल आ। उते यकदम हिनखे खणी आया। डॉक्टरनि चेकअप कयो। डॉक्टरनि जो त नौजवान जो चेहरो फाटी पियो आ। हिन जो इलाज हिते शिकारपुर में न आहे। हिनखे हेॾा हॉस्पिटल सखर में खणी वञो। अञा वीचारे खे एम्बुलेंस में विझी शिकारपुर खां निकितामसि त वीचारो दुनिया जो जहान छॾियो हलियो त परवाज़ थियल। उहा पकी मानी उते पई आ। उहो हथ वारो गिरो उते पियो आ। उहा पकी भाॼी उते पई आहे। दुनिया जो जहान छॾियो हलियो वियो क़बर जे हवाले थियो। ओ मुंहिंजा अज़ीज़ो संभालियो पाण। इज़ा जाअ अजलुहा ला यस्ताखिरून साअतन वला यस्तक़दिमून। सच्ची ॻाल्हि। उहा पकी मानी उते पई आ। हथ वारो गिरो उते पियो आ। पकी भाॼी उते पई आ। हमरा इहो थो वञे दुनिया जो जान। मानो शरो फेरोज वियो मुदे मूंखे अजीब घोट जे मरण जो वाक़ियो ॿुधायो। मागे चवनि पिया जीअं साईं मोहम्मद इब्राहिम घोट जी शादी भी थी निकाह भी थी। हाणे तयारी हले पई त घोट खे वठी हली कुंवार सां विहारजे। अञा इहा सुस्त हले पई। ख़बर तॾहिं पई मोटर वारी टैंकी वही पई। हे घोट जो आ हमन तमन देर न के अजी बटन में हथ तो विझे मोटर के बंद करण जे लाइ। इहा वीचारे खे ख़बर ई न आहे त हिन बटन में हज़रत इज़राइल वेठो आ। जीअं जो अजी बटन में हथ तो विझे अजी हज़रत इज़राइल वरतल बिजली वरतल खणी खणी भई बिजली उछलाए ॿुधा न पिया। जीअं साईं मोहम्मद इब्राहिम कंहिं लठ खई कंहिं काठी खई
को भगो पकड़ खान जे लाए तार कटे नौजवान के बिजली जे करंटन हो घोट के करंटन हो बचाए जे पर जिस ताई जे भज बजाती तिस ताई राजत का घोट के बिजली डना आखिर मारे फटी के वनी जो भाकुर पायो बेचारे में सावी नहीं होदे जन इंतजार में जान घोटायो खुशों कंदाल जान घोटायो मस्करियों कंदाल जान घोटायो मजाकों कंदाल जान घोटायो भोग कंदाल इहो नन खेल में ना है अल्लाह जो फैसलो ही थी चुको आ होदे कुंवार इंतजार में वेठिया जान घोटायो मुझे मुंह देखाने जा 5 रुपया ॾींदो जान घोटायो मुझे पाण सां गॾु वठी वेंदो इहा ख़बर ही ना है कुंवार के त हेॾो अल्लाह जो फैसलो ॿियो थी चुको आहे ॿुधाइनि पिया जंहिं मोहम्मद इब्राहिम आखिर घोट जो जनाज़ो खणी जन में पहुताल जन में रोज रायो पइजियो आखिर घोट जो जनाज़ो खणी कुंवार वटि पहुताल कुंवार पंहिंजे घोट जनाज़े जी सूरत लाश जी सूरत में ॾिसी रणियूं दाऊं चीखा कंदी कंदी बेहोश थी किरी पई घोट जो अॻु मां बेहोश घोट जे भाइरनि खे बेहोशी जा दौरा भेनरनि खे बेहोशी जा दौरा खुशी गमीअ में तब्दील थी वई ओ मुंहिंजा अज़ीज़ो इहा ज़िंदगी आहे इहा हयाती आहे इहो इंसान जो हाल आहे तॾहिं त अल्लाह फरमायो कुल्लु मन अलैहा फ़ान वयब्क़ा वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम फबिअय्यि आलाए रब्बिकुमा तुकल्लिबान अल्लाह अल्लाह हलो त मां तव्हांखे ओॾे वठी हलां जिते घोट वीचारो मरी निकाह थियो आहे शादी थी वई आहे हाणे तयारी हले पई त घोट खे वठी हली कुंवार सां विहारजे इहे त मौत जा माण्हू था अचनि बिजलीअ जो बटण में जो हथ विझे मोटर खे बंदि करण जे लाइ उते ई वीचारो हलियो हाणे हिकिड़ो फेसबुक ते यको वीडियो थो हले पंजाब जे पासे जो वीडियो घोट जो निकाह थियो आहे कुंवार सां गॾु वेठो हाणे ईअं था करनि शादी हालनि में गॾु था घोट कुंवार खे विहारनि कुंवार सां घोट गॾु वेठो आहे अचानक घोट कंध थो छॾे सफ़ा हेठि किरी थो पए सफ़ा जल्दी जल्दी घोट खे सिधो था करनि वठसर थी वञे घोट खे खणी अस्पताल थो पुॼाए वञे डॉक्टरनि चेकअप कयो डॉक्टरनि जो हिनखे त अटैक पइजी वियो आहे त दुनिया जो जान ई छॾियो हलियो वियो आहे मुझा अजीजो मुझा दोस्तों नबी ने फरमायो जंहिंखे ॿिया वाइद सम्झ में नथा अचनि वो मौत दे न्यारे तो मौत कीअं थो माण्हुनि खे मारे कल जेको अबो कल जेका अम्मा कल जेको अदो कल जेको सोट कल जेको मासाद दुनिया जे जान में जिंदा किए वात सां खाइनि पियनि पिया किए जुबान सां ॻाल्हाइनि पिया अॼु मरी चुका आहिनि त कीअं हिननि जी खाॾी ॿधी वई आहे कीअं हिननि जो वात ॿधो वियो आहे कल जॾहिं जिंदा कीअं नक सां साह पिया खणनि अॼु मरी चुका आहिनि त नक में बि कपा भरी वई आहे कल जॾहिं जिंदा कीअं अखियुनि सां निहारनि पिया अॼु मरी चुका आहिनि त कीअं अखियुनि ते बि पटड़ी चाढ़ी वई आहे कल जॾहिं जिंदा कीअं कननि सां ॿुधनि पिया अॼु मरी चुका आहिनि त कननि में बि कपा विझी वई आहे कल जॾहिं जिंदा
पाण कपड़ा लाइंदा अज मरी जुकान न ब्या दायनन के कपड़ा कतरे सतरे लाइन ब्या दायनन के कपड़न हुआ जो करम कल जने जिंदा पाण तड़कंदा अज मरी जुकान न ब्या दायनन के गुसल डेरान कल जने जिंदा पाण सिबियल कपड़ा पाइंदा अज मरी जुकान न ब्या दान सिबियल कपड़ो कफन वारो इन्हनि खे पारायन ओ मुंहिंजा अज़ीज़ो कल जिंदा त कीअं घुमण फिरन पिया अज मरी जुकान त कीअं जनाज़े जी सूरत में लाश जी सूरत में खतरे ते काठी लगा पिया इहो वक़्तु सभिनी ते अचणो आहे इहा घड़ी सभिनी ते अचणी आहे मां वाइज़नि में चवंदो रहंदो आहियां अज साईं मोहम्मद इब्राहिम जे वाइज़ ॿुधण जे लाइ वाइन पिंडार में जमा थिया सुभाणे साईं मोहम्मद इब्राहिम जे जनाज़े नमाज़ लाइ गॾु थींदो अज साईं मोहम्मद इब्राहिम खे दुनिया में ज़िंदा ॾिसी खिलो ऐं मुस्कुरायो था सुभाणे साईं मोहम्मद इब्राहिम खे जनाज़े लाश जी सूरत में ॾिसी अखियुनि मां नीर हारींदो अज साईं मोहम्मद इब्राहिम खे ज़िंदा ॾिसी कुर्सीअ ते विहारे साईं को वाइज़ा करायो सुभाणे साईं मोहम्मद इब्राहिम जे जनाज़े के पाण तवां कुल कादी बणजी साईं जे जनाज़े के कब्रिस्तान कब्र जे हवाले कंदो इहो शरीफ साईं मोहम्मद इब्राहिम ते वक्त न अचणो इहो साईं अब्दुल गफूर ते वक्त अचणो आहे इहो खलीफे अहमदीन ते बि वक्त अचणो आहे इहो भाऊ इम्तियाज ते बि वक्त अचणो आहे अल्लाह सभिनी खे वॾियूं यादियूं ॾे सभिनी खे अल्लाह आढरो ऐं ॿुढड़ो करे अल्लाह साईं सभिनी खे 100 साल जिंदगी ॾे पर मुंहिंजा अज़ीज़ो जेॾी जिंदगी मिले आख़िर मौत आहे तंहिंजे करे वारो कयो मौत जी तयारी कयो वारो कयो देर न कयो जल्दी नमाज़ी थियो अल्लज़ीन इज़ा असाबतहुम मुसीबा क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन अञा वॾे आवाज़ सां इन घड़ीअ खे ज़हन में विहारियो त असांखे बि मरणो आहे अब मरणो आहे कन दुनिया छॾणी आहे कन ऐं ख़बर आहे त कॾहिं मौत ईंदो वेठे वेठे माण्हू मरी था वञनि अल्लाह जी ज़ात जो कसम आहे मां पन्या के जलसे ते वियुसि जलसे में हमरा मरी वियो ॿे पारे जी नमाज़ जो वक़फ़ो थियो आज़ान मिली हिकिड़ो हमरा वीचारो भत खायो थियो भत बि हलायूं भत खायो थियो रड़ करे किरी पियो एॾी दां कयईं जो ॻाल्हि करण खां मथे रड़ियूं पइजियूं दाऊं पइजियूं अरे बाबा छा थियो हमरा खे अलाए छा थियो बाबा किरी पियो अरे खणोसि अस्पताल खयोसि जो अस्पताल वीचारे खे 10 मिंट न गुज़रिया फोन आई चई वीचारो हमरा मरी वियो अरे बाबा छा थियो चई अटैक पइजी अज़ीज़ वही आहे ज़िंदगी आहे अलाए छा ते आकड़ आहे अलाए छा ते वॾाई आहे अलाए छा ते तकबर आहे अलाए छा ते मस्ती आहे अलाए छा ते फोंड आहे औकात इंसान जी आहे हाल इंसान जो इहो आहे वञंदा नौजवान मरन मांखे दोस्त फोन कई कंडियारे मां इको साउंड वारो आहे गदा नालो मांखे चई साईं मोहम्मद इब्राहिम मां इको साउंड खयूं भिरिया खां कंडियारे पियो अचां रस्ते में आया पेट्रोल पंप जे भर में मुझे कंडियारे जे वेझो एक्सीडेंट नजर आयो हीअं जो जे नजर कयां त हिकिड़ो नौजवान आहे वीचारो मरी त वियो आहे पर लाश भी वीचारे जो ज़रियों ज़रियों थी वियो आहे ॿुधाए पियो साईं मोहम्मद इब्राहिम मां वीडियो भरण की कोशिश कयमि त तव्हांखे वीडियो ॾेखारियां पर मुंहिंजा हथ ॾकनि पिया मां वीडियो भरे न सघियुमि मुंहिंजो हां फाटे पियो उन नौजवान जे गोश्त जा ज़रा तेले जे टायरनि जी विथियुनि में फाथा पिया काठीअ सां खोटे खोटे कढनि पिया
उनजे गोश्त के गद पिया करन ओ मुजाहिदो या इंसान जी औकात या इंसान जी हैसियत यो इंसान जो हाला तने अल्लाह बमल्लज़ी खलकल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफूर। अञा वरी आवाज़ अजीज़ शाह इंसान जी औकात शाह इंसान जी हैसियत शाह इंसान जो हाल शाह इंसान जी जिंदगी असांजे गोठ टंडे बार में ही हमरा वेठो खट दे अचानक तूफान दे ये सोलर वाली प्लेट उडामी जी मथे में लगल अल्लाह जी जात जो कसम करियो तो वरी वेचारो न उठे सोलर वाली प्लेट मथे में लगल तेजे करे मुझे अजीज संभालो हजरत अली फरमाया हर रात के आखिरी रात समझदा हर ॾींहं के आखिरी ॾींहुं समझदा हर वक्त मौत जी तैयारी में रहो हर वक्त नमाज़ जी पाबंदी में रहो तात मौत ईंदो वञे बिस्त जी खुशखबरी मिलती वञे ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तखाफू वला तहज़नू वबशिरू बिल जन्नति अल्लती कुन्तुम तुअदून नहनु औलियाकुम फिल हयातिद दुनिया व फिल आखिरह वलकुम फिहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फिहा मा तदऊन नुज़ुलन मिन गफूरिर रहीम। अञा वरी आवाज़ वक्त तो अल्लाह के परचान जो मरण को बाद में माफी जा दरवाजा बंद मरण को बाद में रहम जा दरवाजा बंद मरण को बाद में बाज जा दरवाजा बंद मरण को बाद में नमाज पढ़ने की मोहलत न मिलदो मरण को बाद में नेक करण की मोहलत न मिलदो मरण को बाद में माफी न मिलदो वक्त तो अल्लाह के परचान जो एक वेचारो बुजुर्गो बलूल मस्तानो बुजुर्ग सदाई मस्जिद में सदाई कुरान जी तिलावत में सदाई जिक्र अज़कार में वक्त गुजारे दो हिकड़े बलूल मस्जिद में तो वनी बाजार में वही रो मानो नची बरात ओ बलूल दे हाल वाले हेडे काले बाजार में वहां साथो करें के यारो मां बाजार वाला मर्द ने मान जो अल्लाह सही सा ठाव कराना वहां मानो जल्दे हाल वाल उठा थे दो कना बलूल तो फरमाई यारो अल्लाह दठान जे इंतजार में आ अल्लाह तो माफी देने जे इंतजार में आ अल्लाह तलाम करने जे इंतजार में आ पर बाजार वाल मर्द ने मान के अल्लाह कई मस्ती आ जो अल्लाह से ठहण लाए तैयार ना अल्लाह को माफी वठण लाए तैयार ना रब को रहम हासिल करण लाए तैयार ना ये लफ्ज चई वेचारो जी वरी मस्जिद में वही रहो आ बटे ॾियारा गुज़रिया वरी मस्जिद में निकतो आ वरी वनी कब्रिस्तान वही रहो वरी माण्हुनि खे ख़बर पई बलूल वञी कब्रिस्तान वेठो आ वरी माण्हू भॼंदा आहिनि डोड़ंदा आहिनि डुकंदा आया वरी अची बलूल खे वरायो ओ बलूल ॾे हाल वाल हेॾे काॾे कब्रिस्तान ॾे आयो आहियां छा थो करे के मां मरी वेरन कब्रिस्तान वारनि मर्दनि मायुनि जो अल्लाह साईं सां ठाव कराइण आयो आहियां माण्हुनि जो ॾे हाल वाल पुठा थे डुकनि इते बलूल वेचारो रोई वेठो आहे वेचारो सिड़कन में जियो वेचारो टुकरन में जियो ज़ारो कथा रखरन में पानी दो आए सब भाकुर दा पान सब चुमियों दाड़न
ओ बालूल शागाला रोई करे दिन करा नहीं बालूल तो फरमाए यारो हाने हे जेके कब्रिस्तान में हे मरी वेल मर्द मायुन इलाज डॉक्टर अल्लाह सैसा ठाव कराए अल्लाह सैसा स्लो कराए अल्लाह सैसा बचाव कराए पर हाने अल्लाह ने माफिया जा दरवाजा बंद करे छड़िया हाने राम जा दरवाजा बंद करे छड़िया हाने बाज जा दरवाजा बंद करे छड़िया रोई करे बालूल के दो दुनिया वारी हयाती में पंहिंजो अल्लाह पर चाहे वेठो अनीबू इला रब्बिकुम वस्लिमू या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम। अञा वॾे आवाज़ सां अञा ईमानी जज़्बे सां मुझे आज़ीज़ो मरण के बाद में माफी जा दर बंद बाज जा दरवाजा बंद रहम ऐं करम जा दरवाजा बंद वक्त तो अचो अचो रब के परचायो अचो रब के रीजायो गुनाह को तौबा तायब थो नमाजी थियो नेक बणियो एक दफो जिंदगी मिली आ वरी बेर न विञायो गुनाह न विञायो अल्लाह जी नाफरमानी में वअन्नकुम इलैना ला तुरजऊन फतआला अल्लाहुल मलिकुल हक ला इलाहा इल्ला हुवा रब्बुल अर्शिल करीम वमन यदउ मअल्लाहि इलाहन आखर ला बुरहान लहू बिहि फइन्नमा हिसाबुहु इंद रब्बिहि इन्नहु ला युफ्लिहुल काफिरून वक़ुल रब्बि इग़फिर वक़ुल रब्बि इग़फिर वक़ुल रब्बि इग़फिर वरहम व अंत खैरुर राहिमीन। अञा वॾी आवाज़ सां अॼु चो अल्लाह असांजी तौबा चो अल्लाह से अॼु खां बाद में इंशाअल्लाह गुनाह न कंदा सब पढ़ो अस्तगफिरुल्लाह रब्बी मिन कुल्ल ज़ंबिन व अतूबु इलैह सब पढ़ो अस्तगफिरुल्लाह रब्बी मिन कुल्ल ज़ंबिन व अतूबु इलैह सब पढ़ो अस्तगफिरुल्लाह रब्बी मिन कुल्ल ज़ंबिन व अतूबु इलैह। ओ मुझे अजीजो जिंदगी ते को भरोसो न थो हयाती ते को भरोसो न थो शैतान जे धोखे में न अचो मेहरबानी करे हाने सही पाण के नेक बनायो हाने सही पाण के नमाजी बनायो हाने सही पाण के दीनदार बनायो मौत जी पाण में तैयारी पैदा कयो कब्र जी पाण में तैयारी पैदा कयो आखिरत जी पाण में तैयारी पैदा कयो जन्नत जी पाण में तैयारी पैदा कयो असल जिंदगी असांजी जन्नत वारी आ ओडो जे लाइ मेहनत कयो। मूंखे ॾाढी खुशी थी जो मां का घड़ी आयो तव्हांखे क़ुरान शरीफ ॿुधायमि अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए सभिनी खे अल्लाह नमाज जो पाबंद बनाए सभिनी खे अल्लाह सही माना में क़ुरान मजीद सां मोहब्बत नसीब फरमाए सभिनी खे अल्लाह फ़िक्र आखिरत नसीब फरमाए फ़िक्र कब्र नसीब फरमाए फ़िक्र मौत नसीब फरमाए अल्लाह असीं सभिनी जे मथां रहम ऐं करम फरमाए। हाणे हिकिड़ी नात वीचारो चवंदो कि परे खां वीचारो आयो तो कंबर खां वीचारो सोशल मीडिया जो कम कंदो आ कुरान जा वाइज़ भरे वरी वीचारो इंटरनेट ते फेसबुक ते यूट्यूब ते कुरान जा वाइज़ हलाईंदो आ हे वीचारो बिना तम जे बिना लालच जे इहो कम कंदो आ खिदमत कंदो आ जेतिरो थी सके हिन वीचारे जी मदद कयो हिन जी हौसला अफ़ज़ाई कयो हिकिड़ी नात चवंदो पोइ आख़िर में दुआ ख़ैर था घुरूं चओ नात सभी दोस्त दिल जी मोहब्बत से दुरूद शरीफ
सव डोह खणी लख ड्रोह खणी मां तो दरियायो आया धणी सव डोह खणी लख ड्रोह खणी मां तो दरियायो आया धणी इंसाफ कदे भी तो के ठहे जे माफ कदे भी तो के ठहे पर हिकड़ी गाल कभी साईं आप जे विच में नबी साईं पर हिकड़ी गाल कभी साईं आप जे विच में नबी साईं कुछ उन जे करे कुछ पांजे करे ओ कुछ उन जे करे कुछ पांजे करे अज बख्शिश जी छद मोरहणी सव डोह खणी लख ड्रोह खणी मां तो दरियायो आया धणी उस जी भी तपशे न मां सही तो सघा तपो बाहि में किया मां रही तो सघा उस जी भी तपशे न मां सही तो सघा तपो बाहि में किया मां रही तो सघा शल कबर के बाग बनाई दे ओ शल कबर के बाग बनाई दे मुख्य जन्नत घुरे जेती सुहणी सव डोह खणी लख ड्रोह खणी मां तो दरियायो आया धणी सजी जमात टे दफ़ा कुल अल्लाह शरीफ पढ़ो दुआ करो औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद अल्लाहुम्मा रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार अल्लाह से असांजे भाउ अब्दुल गफूर साहब जी महिनत क़बूल फरमा अल्लाह से पंहिंजे वालिद मोहतरम जी रूह खे राहत पहुचाइण जे लाइ जलसो रखियो अथई अल्लाह से उन्हनि जी रूह खे राहत नसीब फरमा अल्लाह से जेके बि हिन ॻोठ में मर्द या मायूं फ़ौत थी विया आहिनि सभिनी जे रूहनि खे कुल शरीफ़ बख़्शासूं जलसे जो सवाब बख़्शोसूं समूरनि जे रूहनि खे राहत नसीब फरमा अल्लाह साईं असां जीअरनि जे मथां रहम जी नज़र फरमा सभिनी खे निमाज़ जो नूर नसीब फरमा सभिनी खे क़ुर मजीद सां ताल्लुक़ नसीब फरमा सभिनी खे मौत जी तैयारी नसीब फरमा सभिनी खे अचानक वारे मौत खां बचा एक्सीडेंट वारे मौत खां बचा हादसे वारे मौत खां बचा अल्लाह साईं जेसि ताईं असांखे दुनिया में रहाए पको ऐं सचो मुस्लमान करा जॾहिं पाण ॾे घुराए असांखे मारे त शहादत वारो मौत निमाज़ वारो मौत क़ुर जी तिलावत वारो मौत सजदे वारो मौत नसीब फरमा रब रहम फरमा करम फरमा बाज फरमा अल्लाह साईं जेके वीचारा बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा कामिला आजिला नसीब फरमा जेके वीचारा बेऔलाद आहिनि उन्हनि खे नेक औलाद नसीब फरमा अल्लाह साईं वरी भी मां दुआ थो कयां भाउ अब्दुल गफूर साहब जी महिनत क़बूल फरमा अहिड़े जंगल में अहिड़े बरपट बयाबान में अहिड़ो अज़ीम शान क़ुर मजीद जो जलसो कोठायो अथई अल्लाह साईं हिन वीचारे जी महिनत क़बूल फरमा जिन भी भाउ सां माली ऐं जानी ताउन कयो आहे सभिनी जे रिज़्क़ रोज़ीअ में बचनि ॿारनि में अमलनि सालनि में बरकतूं नसीब फरमा अल्लाह साईं जेका भी जमात क़ुर जी मोहबत में वेठी आहे दाना करण अल्लाह साईं सभिनी जी उमिरि में सेहत में इज़त में अमलनि सालनि में बचनि ॿारनि में बरकतूं नसीब फरमा वसल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़ी मोहम्मद व अला आलिहि व सहाबिहि आमीन अल्लाह साईं साउंड नूर मोहम्मद विधाए जो वालिद साहब वफ़ात करे रब से उन जे रूह खे भी राहत नसीब फरमा
जी कब्र और बिश्त जे बागन में बागुना वसल्लल्लाहु ताला अला खैर खल्की मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि आमीन ला इलाहा इल्लल्लाह।